चईं अर्ज़ु इहो आहे त हिकिड़ो बादशाह हो, ज़माने जो बादशाह हो, हा न। पोइ उन बादशाह जे घर में हिकु झिरकी हिकु झिरक उन्हनि अचे घर ठाहियो। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ उन्हनि बचड़नि जी माउ गुज़ारे वई। हो झिरक हुन छा कयो जो ॿी झिरकी वठी आयो जेका हुननि बचड़नि खे खाराए बि पई ऐं अदा केॾी महिल ठुंगा बि पई हणेनि, केॾी महिल मारेनि बि पई। हाणे हे हिकु कनू थी इहा ॻाल्हि ॿुधे थो। इहा ॻाल्हि हा। हाणे साईं पोइ छा थियो जो उहा राणी जेका हुई बादशाह जी घर वारी, उहो रोज़ु ॾिसंदी हुई पई। हिकिड़े ॾींहुं उहो बादशाह घर में आयो, उन बादशाह खे चयईं, बादशाह सलामत, हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ु आहे। चई कहिड़ो? चई अर्ज़ु मुंहिंजो इहो आहे त सुभाणे मां मरी वञा त तूं ॿी ज़ाल न पढ़ंदा। जे तूं मरी वहीं त मुंहिंजो तोसां वाइदो आहे, मां जेको आहे सो ॿियो मुड़ुसु न कंदुसि। पर साईं इन बादशाह खे पुट हा ॿ, हिकिड़े जो नालो हो रूप, ॿिए जो नालो हो पसंद, है न। बादशाह साईं वात खे रुमाल ॾेई वेठो आहे, वेठो ॿुधे। हा बाबा ॿुधा। पोइ साईं हलंदे हलंदे रब मुंहिंजे जो शान अहिड़ो थियो कि उन रूप पसंद जी माउ गुज़ारे वई। अल्लाहु अकबर। पोइ बादशाह माण्हू हो, हुनजी घर जेको आहे सो ड्रही पियो, ज़ाल मरी वियसि। पोइ रयत हुनखे ज़ोर ॾिनो, बाबा साईं तूं बादशाह आहीं, असां तो वटि अचूं था सुबुह जो, चांहि जो कोप तुंहिंजे घर मूं कोन थो अचे, जा का मानी जी दगड़ी नथा खाई सघूं। हाणे इहा बादशाही तुंहिंजी अक्सर केसी ताईं हलंदी? महिरबानी करे तूं बादशाह आहीं, तूं ॿी शादी कर। साईं हिकिड़ीअ ते रयत, ॿीअ ते बादशाह। नेठि साईं रयत बादशाह खे मञायो, बादशाह ॿी शादी कई। उहा राणी जॾहिं घर में पहुती, उन घर में पोइ रूप पसंद जेको हूंदा, चाहे स्कूल में कॉलेज में पढ़ंदा, उतां जेॾी महिल वापसि ईंदा, पोइ साईं उहो वॉलीबॉल रांदि पाण में ॿई ॿाहिरि खेॾंदा हुआ। पोइ कंहिं ॾींहुं खेॾंदे खेॾंदे साईं बाल हलियो वियो घर में। पोइ साईं वॾे भाउ चयो नंढे खे, अदा बाल तूं खणी आ वञी। वरी नंढो चयो वॾे खे त अदा बाल तूं खणी आ। नेठि वॾे चयो नंढे खे, अदा तूं नंढो भाउ आहीं मुंहिंजो, जीअं मां तोखे चवां तीअं तूं कर। हाणे साईं उहो पसंदि जेको आहे वॾे भाउ जो चवणु करे जॾहिं जो बाल खणणु वियो त उहा राणी उन पसंदि ते को आशिक़ हुई। पोइ उन राणीअ हिनखे चयो त पसंदि मां तो ते आशिक़ आहियां, पर हिन छोकिरे वठी तोबूं कयूं, अम्मा तूं त असांजी अमड़ी। बरहाल साईं हूअ माई हिकिड़ी ॻाल्हि ते, पसंदि ॿी ॻाल्हि ते, पसंदि तोबा करे ऐं हुन खां छॾाए ऐं वठी थो भॼे। उन राणीअ जो पोयों खमीस में हथु पइजी वियुसि, खमीस जो साईं पल्लव फाटी पियो, उहो राणीअ जे हथ में रहिजी वियो, पसंदि ॿाहिरि भॼी वियो। साईं रूप ऐं पसंदि, हा रूप ऐं पसंदि जेको आहे साईं पाण में रांदि खेॾणु लॻा, को ॿियो बाल खणी आया या वठी आया। हाणे साईं राति थी वई, हाणे रूप पसंदि घर ॾे कोन पिया वञनि, कंहिं ग़रीब जा वञी महिमान थिया। हाणे घर कहिड़ो वञूं? साईं बादशाह घर में आयो, ॾिसे सुभान अल्लाह, राणीअ जा कपिड़ा फाटा पिया आहिनि, राणीअ जे वारनि में धूड़ पई आहे, राणी खट ते सुती पई आहे, पर वॾी का कंहिं ॼण मार ॾिनी अथसि, ईअं सुती पई आहे। दुखनि जी कहानी आहे साईं। बादशाह जो आयो त बादशाह राणीअ खां पुछो त राणी कर ख़बर तोसां हीअ हालत कंहिं कई आहे? राणी चवणु लॻसि हालत उन्हनि कई आहे जेके घर में रहंदा आहिनि। बादशाह दिलि में ख़्यालु कयो, बादशाह चयोसि घर में त मुंहिंजा हिकिड़ा पुट रहंदा आहिनि, ॿी तूं रहंदी। चए पोइ पुटनि तुंहिंजनि इहो हाल कयो आहे, कहिड़े? नंढो जेको पसंदि आहे, ॿियो मूंखे चई मूंखां प्यारु कर, हीअं कर, पोइ जहिड़ो करे विधोसीं ऐं धक हुन भया मूंखे, मूं भया मां मूं हुनजी खमीस फाड़े विधी आहे, हीअ निशानी आहे ॾिस। ये ॻाल्हि आहे बादशाह ॿुधण। हा साईं।
हाणे ने बादशाह हिकिड़े ॻाल्हि ते चढ़ी बीह रहियो राणीअ खे चई पोइ जीअं तूं चई तीअं कयूं चई मुंहिंजो हुकुम इहो आहे त सुबुह इन्हनि खे कोराए इन्हनि जूं अखियूं कढाए इन्हनि जा रत हणा कपिड़ा अचे मूंखे ॾेखारींदे त मां तोसां ॼालींदसि जे न त मां तोसां न रहंदसि वारे वाह सुगर बादशाह चयुसि ईअं ई थींदो सुबुह जो हा साईं सिज उभिरियो बादशाह कासाई घुराया ॻोठ जा कासाई उन्हनि खे चयईं ॿई मुंहिंजा पुट वठी झंग में इन्हनि खे कुही इन्हनि जा रत जा प्याला बि भरे अचो ऐं कपिड़ा बि रत हणा खणी अचो ऐं ॿिन्ही जूं अखियूं बि कढी अचो अरे वारे वाह साईं पोइ कासाई उन्हनि ॿिन्ही खे वठी विया उन झंगलनि में सरकार मूंखे एसि ताईं ॻाल्हि यादि ईंदी आहे अॻिते नथी अचे अहिड़े सुगर सदको वञाए अॻिते असांखे ॿुध हाणे महिरबानी कर असांखे अॻिते न हाणे उहो छोकिरो हुन बादशाह खे पियो चवे साईं ॿुधूं था हा हाणे उहो छोकिरो बादशाह खे ईंदे बादशाह 5 लख खणी छोकिरे मथां वञी घोड़ा अहिड़े बाबा हे 5 लख ॾियां थो ॿिया बि? अध ॻाल्हि ताईं जेका कई अथई पर मूंखे पूरी ॻाल्हि ॿुधाए दिलि फाटी पियो चइसि हाणे जे 5 लख ॾिना अथई अञा गुप्ता आहिनि 2-3 भला अॻिते करे ॿुधाईं हा साईं ॿुधणी साईं पोइ उन्हनि कासाइनि जेको आहे उन्हनि शहदारनि खे कासाई कीअं कुहनि कासाइनि जा हथ पिया ॾकनि अहिड़े कासाइनि चयो बाबा असां तव्हांखे कतई बि कोन कुही सघंदासीं असां भली फांसीअ चढ़ी वञूं चइणु ॾींसि बाक़ी तव्हांखे असां कोन कुहंदासीं अहिड़ा शहज़ादा हा तव्हां शहज़ादा तव्हांखे असां हथनि सां निपायो आहे इहो कीअं असां तव्हांखे कुहूं अहिड़े बाबा साईं तव्हां न कुहंदव पोइ हिते मोटी ईंदव बाबो साईं तव्हांखे फांसीअ चढ़ाए छॾींदो की असांखे फांसी क़बूल आहे तव्हांखे कोन कुहंदासीं वारे वाह जवान साईं हिन ॻाल्हियुनि में हुजनि इन ॻाल्हियुनि कंदे कंदे 2 हरण जो उतां गुज़रिया बुल खाई पिया बुल खाए जो हरण उतां गुज़रिया त हिकिड़े कासाई हिकिड़े काट उछलाए आहियूं ठका जो कुख में थी वियुसि ॿिटो थी वञी काट जो हरण किरियो ॿिए कासाईअ ॿिए हरण खे जो ठका कढायो उनजी मुंडी हली वई उन वञी फ़ाक़ो कयो वाह वाह हिननि वटि जेके प्याला खणी भॻा विया उहे रत सां भरियनि ऐं उन्हनि जूं साईं ॿिन्ही जूं हरणनि जूं अखियूं कढनि हुन जूं बि कढनि हुन जूं बि कढनि शहज़ादनि खे चयनि हाणे तव्हां खमीसूं लाहिजो इहे खमीसूं रत आणियूं करे इहे सभई निशानियूं खणी अचे बादशाह खे ॾिननि ॾाढी राणी ख़ुशि थी बादशाह बि ख़ुशि थियो अरे बादशाह सलामत मूंखे एसी ताईं ॻाल्हि यादि ईंदी आहे अॻिते नथी अचे अहिड़े है सदको वञाए बादशाह चएसि वो था ॻाल्हि खणण वारा मां तोखे ॿाहूं थो ॿधां महिरबानी करे अॻिते ॻाल्हि खण 5 लख तोखे मां ॿिया बि असां बि तोखे ॿाहूं सां ॿधूं सुगर असांखे ॿुधाए हाणे ने वरी उहो चवेसि पसंदि कदा ठीकु आहे वरी जे ॿाहूं थो ॿधी या मिंथूं थो करी अञा गुफ़्ता 2-3 आहिनि तोखे मां खणी थो ॿुधायां साईं उहो कासाई मोटी आहे उहे कासाई पंहिंजे जाइ ते वक़्तु गुज़ारणु लॻा बादशाह पंहिंजे वक़्तु गुज़ारणु लॻो छॾ हिननि खे वठि साईं रूप ऐं पसंदि तीअं हा दा ॾुखनि जूं ॻाल्हियूं साईं उहो रूप पसंदि हकींदे माणींदे के मंदर ते पुॻा वञी किथे को सिज लही वञे छाड़ खणी ॾिसनि सुभान अल्लाह हिकिड़ो ज़बरदस्त ख़ूबसूरत वण आहे असांखे बि सिज लही वियो आहे अदा चई अदा न को असांखे लोई आहे न को अजरक आहे न को चादर आहे न को रज़ाई आहे राति जा 4 पर हिन वण हेठां गुज़ारियूं पोइ सुबुह जो निकिरंदासीं चई अदा भली पोइ कंहिं महिल साईं हे रूप पसंदि 2 ॼणा उन वण हेठां सुम्ही पिया हाणे जॾहिं सुम्हण वारा थिया त वॾे भाउ चयोसि अदा मूंखे निंड थी वठे मां सुम्हां थो त पसंदि चयोसि अदा 2 पहर राति जा तूं सुम्ह मां चौकी थो ॾियां पोइ वरी पोयां 2 पहर तोखे ॾींदुसि सदके नंढे नंढे चयसि साईं हाणे वॾो भाउ सुम्ही पियो पसंदि जेको आहे सो चौकीअ ते वेही रहियो अधु कलाकु गुज़रियो वॾो भाउ निंड पइजी वियो अधु कलाक खां पोइ उतर पासे ॾांहुं हिकिड़ो आवाज़ु आयो कहिड़ो आवाज़ु आयो त केरु जाॻे थो
केरु निंड्रा हा न नी हा साईं त हिन जवाब ॾिनुसि त रूप निंड्रा पसंदि जागे थो। अरे त साईं उहो आवाज़ चुप करे वियो। वरी अधु कलाकु गुज़रियो, वरी आवाज़ थियो त केरु जागे थो, केरु निंड्रा। त पसंदि चयसि रूप निंड पियो आहे, पसंदि जागे थो। अरे साईं मुंहिंजा वरी उहो आवाज़ चुप थी वियो। ईअं कंदे हाणे पसंदि पंहिंजी ड्यूटीअ ते वेठो आहे। साईं उन वण ते हिकिड़ा ॿ पखी वेठा। साईं हिकिड़ो मामू हुजे, ॿियो भाणज हुजे। हाणे मामू पुछे थो भाणज खां त ए भाणज, चई जी मामा, कर ख़बर तो में कहिड़ी रुज आहे जो तोखे केरु कुही ऐं खाए त उहो कहिड़ी मंज़िल ते पहुचणो। हा मामा, जेको न मूंखे कुही खाईंदो 5 मिंटनि खां पोइ 10 मिंटनि खां पोइ हुनखे उबासी ईंदी, हुनजे वात मूं लाल किरी पवंदो। उहो लाल लहंदो आहे 7 बाछायूं। अरे अरे मामा मूं में रुजा इहा आहे। कि बाबा भली रुजा आहे तो में। अरे मामा, ते जी भांजा, तूं कर ख़बर तो में कहिड़ी रुजा आहे। जी हा बाबा, मूं में रुजा इहा आहे जेको मूंखे कुही ऐं पचाए खाईंदो उहो अॻिते हली ऐं बादशाह थींदो। वाह 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 रे सुगर वाह। हाणे हिन पसंदि या ॻाल्हि ॿुधी हिननि पखियुनि जी पसंदि छा कयो। को लईअ जो वणु हो, उन मज़ो हिकिड़ी ॾारी भञी, उन खे वराए ऐं नोड़ी वटे उन में खणी कमान ठाही। ॿी ॾारी से लकड़ी कपियायो, उन मूं तेर ठाहे, उन कमान में तेर विझी अल्लाह खे यादि करे बिस्मिल्लाह करे, ए मुंहिंजा मालिक साईं, असांजा पुठड़ा उघाड़ा आहिनि, हाणे तूं महिरबानी कने, तूं रब आहीं, असांजे नसीब में इहे पखी कजां जो मां तेर हणां त ॿई पखी किरी पवनि। वाह 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 जवान वाह। साईं मुंहिंजा बिस्मिल्लाह करे उन पसंदि टके, छो जो बादशाही ॿार त उहो हुयो, निशान त उहो कंदा हुया। साईं बिस्मिल्लाह करे तीर ठका जो कढाई त 2 पखियुनि में अंदरि डुंबिजी पियो। अरे 2 पखियुनि अचे फको कयसि पेरनि में। वड़े आ सुगर सदको वञे। साईं मुंहिंजा उन पसंदि छा कयो, उन्हनि खे कुही उन्हनि जा खंभ दंभ छिले ॾाढो तयारु करे हिकिड़ो पचाए पाण खाधई, हिकिड़ो उहो खाधई जो हे खाईंदो त उबासी ॾींदो त लाल किरंदुसि। वाह वाह। बाक़ी हिकिड़ो रखीसीं पंहिंजे भाउ जे लाइ। बादशाही हा, हाणे हिकिड़ो पचाए हिन पाण खाधो त आवाज़ आयो त केरु जागे थो, केरु निंड में आहे। त हिन चयसि त रूप निंड में पियो आहे, पसंदि जागे थो। साईं मुंहिंजा टाइम बि पूरो थी वियो, पर बि 2 पूरा थी विया। हाणे उथारियईं वॾे भाउ खे। वाह वाह वाह। उहो उथियो, अदा हाणे ॻाल्हि ॿुध, 2 पहर निंड तो कया, हाणे 2 पहर 2 खां पोइ सवाई मूं ड्यूटी ॾिनी आहे। हाणे 2 पहर होशियारी ड्यूटी ॾिना, छो जो पाण 2 भाइर आहियूं, बादशाही ॿार आहियूं, बर बेगाना, अलाए बि हिते छा रखियलु आहे। उन जे लाइ मूं वॾी होशियारीअ सां ड्यूटी ॾिनी आहे। पर हिकड़ा 2 पखी मारिया हम, हिकिड़ो मूं पचाए खाधो आहे, हिकिड़ो तुंहिंजे लाइ छिले ठाहे रखियो अथमि। हाणे तूं ड्यूटी बि कर, इहो पखी बि पचाए खाजां, बुख बि लॻी हूंदई। वड़े सरकार मूंखे ऐसी ताईं ॻाल्हि यादि ईंदी आहे, अॻिते नथी अचे। वड़े वाह 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 वड़े वाह। बादशाह चए थो मां तोखे 10 लख थो ॾियां, वड़े वाह सुगर। ॻाल्हि खणी मूंखे पूरी ॿुधाए। भली रात ढिली वई। चइजे हाणे 10 लख इनाम थो ॾीं, त अञा लफ़्ज़ आहिनि 2-3 भला खणी ॿुधाए। छोकिरो ॾिसे सुभान अल्लाह, 7 जोगी वेठा आहिनि, हिकिड़ी उन्हनि सां गॾु आहे। साईं छोकिरो उथी कलमूं भरे वेही रहियो, उन्हनि जोगियुनि सां भाकुर पाए मिलियो। चईंदा तव्हांखे शाबाश आहे, वॾी तव्हां महिनत कई आहे, जिदोजहद कयो अथव। हाणे जेको आहे सो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो, ऐं तव्हांजी वॾी मूं ते महिरबानी। त ईअं ॻाल्हाए पियो छोकिरो
त उबासी जो ॾिनई त साईं हिकु लाल खीर वाह लाल खणी उहो छोकिरो हथ में वेही रहियो जोगियुनि सां कचहरी कई जोगियुनि खे चई त इनाम त तव्हांजो वॾो आहे मां ॾेई नथो सघां पर हाणे मूं उबासी ॾिनी आहे मुंहिंजे वात मूं लाल किरियो आहे हीउ लाल जेको आहे हलंदो आहे 7 बादशाह वाह वाह हाणे तव्हांखे पंहिंजे महिनत जो अजूरो ॾियां थो अचे हे लाल वठो हाणे तव्हांजी इंशाअल्लाह ग़रीबत दूरि थी वेंदी ऐं मूंखे बि तव्हां दुआ कजो मां बि तव्हांखे दुआ कंदुसि सदा हाणे तव्हां पंहिंजे पंध सां वञो मां पंहिंजे पंध सां निकिरंदुसि साईं जोगी हिन खां मोकिलाए ऐं हलिया विया हाणे हिन दिलि में इहो ख़्यालु कयो उन छोकिरे हींअर हिते असां 2 भाइर वियासीं हाणे इहा का ख़बर न आहे त मुंहिंजो वॾो भाउ अलाए काॾे हो साईं हाणे उहो जेको हिन जो वॾो भाउ हो उहो त जहिड़ो जाॻंदो हो उनजी का ख़बर न रही बाक़ी हाणे इहा उन छोकिरे खे ख़बर हुई त पखी हुया 2 जंहिंमें हिकिड़ो मूं खाधो हिकिड़ो अॾे जे लाइ रखियो हुअमि पोइ इहा का ख़बर कान्हे त उन वॾे भाउ उहो पखी खाधो या न खाधो छो जो हे निंड पियो त निंड में ई वीचारो रहिजी वियो जो वासी नाग उन जो साह पी वियो हाणे साईं जोगियुनि खां मोकिलाए करे हिकिड़ो ओलह तरफ़ ते रस्तो निकितो उहो रस्तो वठियूं हलंदो हलंदो मंज़ूरूं मारींदो ॾिठे खणी त सुभान अल्लाह अॼु हिकिड़ो तमामु प्यारो हिकिड़ो शहर थो ॾिसिजे जंहिंमें तमामु वॾियूं फ्लैटूं तमामु वॾियूं माड़ियूं वॾो हिकिड़ो ख़ुशहाल ॻोठ थो ॾिसिजे दिलि में ख़्यालु कई ए मुंहिंजा मालिक साईं तूं मूं ते महिरबानी छो हुई जो मां कंहिं वसां में पुॻो आहियां छोकिरो हकले हकले साईं वञी उन शहर में पुॻो छोकिरे जा पुठड़ा उघाड़ा हुजनि उहो छोकिरो उन शहर में साईं घुमंदो पियो वठे दिलि में उन छोकिरे ख़्यालु कयो मां अहिड़ो ख़ूबसूरत आहियां ऐं बादशाही ॿार आहियां त मां रहां त कंहिं अहिड़ी महसूसु जॻह ते रहां घुमंदे घुमंदे साईं हिकिड़े कंहिं कुंड ते हिकिड़ो कुंभर हो सरकार उन कुंभर वटि वञी उहो छोकिरो पहुतो वञी उन कुंभर खे वञी साईं सलाम कई चाचा सलाम वालेकुम कुंभर अखियूं खणी छा ॾिसे सुभान अल्लाह हिकिड़ो छोकिरो आहे 12 सालनि जो जंहिंखे मालिक साईं एॾो हुस्न ॾिनो आहे जंहिंजो को अंदाज़ न आहे कुंभर साईं ॾाढो ख़ुशि थियो कुंभर चयो बाबा वेहो खटिड़ीअ ते विहारे हिनखे प्यारी हिन खां हवाल पुछई बाबा केरु आयो केरु ही किथां आयो हिन नंढड़े छोकिरे चयसि त बाबा मूंखे इहा का बि ख़बर न आहे त मां किथां आयो आहियां ऐं केरु आहियां सरकार मूंखे एसी ताईं ॻाल्हि यादि ईंदी आहे अॻिते यादि कान्हे वरी हुन बादशाह चयसि बाबा अल्लाह जो नालो अथई कुंभर ताईं तूं पुॻो ई उहो छोकिरो कंहिं कुंभर ताईं पुॻो हाणे जेको आहे महिरबानी करे अॻिते मूंखे ॻाल्हि ॿुधाए हाणे अॻिते ॿुधाईंसि जेको उहो छोकिरो उन कुंभर वटि रहियो उहो कुंभर वठी उन छोकिरे वञी घर में पालना ॾिनईसि वञी पंहिंजी घराईअ खे चई असांखे न को पुट जो औलाद आहे न को न्याणीअ जो औलाद आहे हाणे ज़ाल खे चई इहो ई पुटु अथई महिरबानी करे इन जी ख़िदमत कर इहो तोखे अमर छॾींदो ऐं मूंखे बाबो छॾींदो असांजे लाइ इहो ई काफ़ी हाणे साईं उहे कुंभर ऐं कुंभर जे घरवारी उन्हनि जो साह जेको हुजे उन छोकिरे में हुजे जंहिंजो नालो हो साईं पसंदि हाणे उहो छोकिरो उन वटि रहे पियो जहिड़ो कुंभर कमु पियो करे अहिड़ो पाण बि करे पियो पोइ जो कुंभर घणो पियो करे त हे थोरो घणो पासो वठाएसि पियो कमु कराएसि पियो पर रहणो त हिनखे कुंभर वटि पइजी वियो थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ साईं उन ॻोठ में वाखाण पइजी वई हिकिड़े चाचे कुंभर वटि छोकिरो रहियो आहे सो हिक जहिड़ा छोकिरा सभु हिन वटि अचनि उन कुंभर खां मोकिलाए उन छोकिरे खे साईं वठी वञनि ॾाढो हुनखे खेॾाए खाराए प्यारे शहर घुमाए वरी उन कुंभर वटि अची छॾींसि वरी वञी पंहिंजे घर में रहनि
वरी सुबुह थिए वरी उन छोकिरे सां खेॾणु अचां। वाह हिकिड़े ॾींहुं मालिक जो शान अहिड़ो थियो जो उन कुंभर जे ॻोठ जे ॿाहिरां साईं हिकु दरगाह हुजे कंहिं वलीअ जी 12 महीने उते मेलो लॻंदो हो। उन मेले उहो मेलो लॻो ऐं ॻोठ जा छोकिरा सभु तयारु थिया उन मेले। उन्हनि दिलि में ख़्यालु कयो त जेको कुंभर वटि छोकिरो आहे असांजो दोस्त आहे, अरे उन खे बि त वठूं हलूं न। हाँ अदा सॼे ॻोठ जा छोकिरा उन कुंभर वटि आया। उन छोकिरे खे चइनि अदा जी अदा केॾा मेलो लॻो आहे असांजे ॻोठ जे ॿाहिरां, तमामु ज़बरदस्त प्यारो मेलो आहे। हाणे तूं बि ख़बर कर हलो मेले में तोखे मेलो घुमाए अचूं। साईं मुंहिंजा उहे जेके 2 पखी आहिनि ॿिन्ही भाइरुनि खाधा, सो हिन उहो खाधो जो कुंभर वटि छोकिरो पियो रहे, उन उहो पखी खाधो त उन पखीअ चयो अड़ा जेको मूंखे कोई खाईंदो उहो अधु कलाक में या कलाक में उबासी ॾींदो। माण्हू उबासी ॾींदो आहे, निंड वठंदी आहे त उबासी ॾींदो आहे माण्हू, त उबासी ॾींदो त हुन जे वात मूं हिकु लाल किरंदो जेके 7 बादशाहूं लहंदो। वाह वाह जेको उहो लाल हिकिड़ो उन जोगिन खे बि ॾिनो हुई। ॿियो लाल हिन जे वात मूं निकितो ऐं कुंभर वटि पहुतो। हाणे हिन कुंभर खे चयो त बाबा साईं ॻोठ जा छोकिरा सभु मेले ते तयारु थिया, मूंखे ख़र्चु पाणी ॾे त मूंखे हिकु जहिड़ा दोस्त आहिनि चवनि था त हलूं मेले ते, मूंखे ख़र्चु ॾे मां हिन गॾिजी मेलो घुमी अचां। तंहिं ते साईं कुंभर हिनखे चवणु लॻो त बाबा साईं पैसा मां तुंहिंजे मथां घोरे छॾियां, हाणे हिन महिल आहिनि कोन, हे जेके दिला मट ठाहिया अथऊं को अहिड़ो ख़रीदार आयो ई कोन्हे, न को असां कंहिंखे ॾिना आहिनि। तूं पाण आई तोखे ख़बर आहे इहो सामान सॼो जेको ठाहियो अथऊं सो मौजूदु पियो आहे, अञा कंहिंसां वापारु कोन कयो अथमि, पैसा मूं वटि आहिनि कोन, मां तोखे ॾियां। कुंभर ॾाढो मजबूर थी पियो। कुंभर दिलि में ख़्यालु कयो ॻोठ जा छोकिरा, अरे ॻोठ जा छोकिरा सभु मेले ते ईंदा मगर मुंहिंजो पुटु न वेंदो, मूंखे ॾाढी बिना परेशानी थी पई, मजबूर थी पियो, ॾाढो मजबूर थी पियो। उन छोकिरे शहदा ते वेही ॾिठो ॼण बाबो साईं बि ॾाढो मजबूर थी पियो आहे, ग़रीब वटि पैसा कोन्हनि, इहे त मूंखे किथां तंहिंजे करे साईं हुनजा 2-3 वात मूं लाल किरिया त भित जे वट में किथे खॾड़ी खणी हुन पूरे छॾिया जेका कुंभर सां ॻाल्हि हुन कान कई। छोकिरे छा कयो उन कुंभर खां अखि वठी ऐं हिकिड़ो लाल उतां खोटे कढी आयो। अचे उन कुंभर खे ॾिनई बाबा साईं हीअ ॻाल्हि अथव, वञी किथे खपाए तव्हां बि 5 रुपया कतब आणिजो, मूंखे बि 5 रुपया ॾिजो त मां मेलो घुमी अचां। साईं उहो लाल जो हुन कुंभर खे ॾिनई त कुंभर दिलि में ख़्यालु कयो सुभान अल्लाह, हीअ लाल त हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेको 7 बादशाहूं थो लहे। हाणे न कुंभर उहो लाल खे खणी बि वञे त कंहिं वटि खणी वञे, अहिड़ो को दुनिया जो अरबपति कोन्हे, अहिड़ो को दुनिया में पसारी न आहे, अहिड़ो को दुनिया में को दौलत वारो न आहे जेको हिन जी दौलत ॾेई सघे। दिलि में ख़्यालु कई यार असांजे ॻोठ में बादशाह जेको हुयो, पोइ वरी हिकिड़ो छोकिरो कुटे को आयो हो, उहो बादशाह थियो आहे, हाणे पोइ बि बादशाह उन वटि खणी वञा उहो रक़म ॾींदो। पोइ साईं उहो लाल खणी उन बादशाह ॾे हलियो वियो कुंभर, पोइ उतां रक़म खणी आयो, एतिरी रक़म खणी आयो 4 मज़ूरनि सुबुह खां वठी करे शाम ताईं कुंभर जे घर में ढोयो, कुंभर जो घर सॼो दौलत सां भरिजी वियो। साईं बादशाह सलामत, मूंखे एसी ॻाल्हि यादि ईंदी आहे अॻिते खां। अरे बाबा छोकिरा महिरबानी करे इन रूप प्रसंग जी ॻाल्हि त ॿुधाई आहे, इहा मूंखे पूरी करे महिरबानी थींदी वॾी। जॾहिं हाणे तूं मिंथो थो करी, वॾो माण्हू आहीं, तुंहिंजी मां इज़त थो कयां, ॻाल्हि जा 2-3 लफ़्ज़ आहिनि जहिड़े तोखे पूरी करे थो ॿुधायां।
तुंहिंजी वॾी महिरबानी। साईं कुंभर छा कयो जो हिनखे 2-3 हज़ार ॾिनई उन छोकिरे खे। उहो छोकिरो पंहिंजे हिक जहिड़नि दोस्तनि सां ॾाढा मेला मलाखरा खणी घुमी आया। घर जे लाइ बि शयूं शिकलियूं वठी आया। दोस्तनि खे खाराए पीआरे ॾाढी काठ कई। अचे उन कुंभर वटि पहुतो। बाबा मेलो असां वाह जो घुमी आयासीं, ॾाढो मज़ो अची वियो। हाणे उहो छोकिरो पोइ उन कुंभर वटि रहियो, छो जो हुनजो पीउ माउ बि हुयो कोन। उहो चाड़ो अलाए काथों जो छोकिरो हो जंहिंजो नालो हो पसंदि। पोइ उन कुंभर वटि रहियो। साईं सरकार ख़ुदा वाद शाद आहे त मूंखे ॻाल्हि एसी ताईं यादि न। अरे बाबा अलाह जो नालो अथई, ॻाल्हि मूंखे पूरी करे ॿुधा। नेठि अक्सर ॻाल्हि जो तोड़ किथे थियो। चई बाबा उहो छोकिरो पोइ उन कुंभर वटि रहियो। पोइ उहो कुंभर जेको लाल खणी ऐं उन बादशाह वटि वियो। पोइ हाणे इहा का ख़बर न आहे त उहो कुंभर किथां जो हो, उहो बादशाह कहिड़े ॻोठ जो हो। अक्सर ऐं तव्हां एॾी मूंखे दौलत ॾिनी आहे ऐं तव्हां मूंखे एॾी मिंठूं कयूं ऐं इहा ॻाल्हि खणाई आहे। हाणे असांजो बि हिकिड़ो तव्हांखे अर्ज़ु आहे, तव्हां इहा ॻाल्हि मूंखे ॿुधायो त हीअ ॻाल्हि तव्हांजी ॿुधल ई या न ई ॿुधल। त बादशाह हिनखे चयो बाबा साईं ॻाल्हि इहा मूंखे अॼु ॾींहं ताईं कंहिं बि खणी न ॿुधाई जहिड़ी तो ॿुधाई। पर हाणे मूंखे जेका ज़रूरत हुई इन ॻाल्हि खणण जी ऐं करण जी, त मां हिकिड़ो अजनबी माण्हू आहियां ॿाहिरें मुल्क जो। उतां टपड़ खणी अचे तव्हांजे मुल्क में अचे मूं पंहिंजी वस्ती ठाही आहे, पंहिंजा घर ठाहिया आहिनि, पंहिंजा बंगला ठाहिया आहिनि। हीअ कचहरी लॻी पई आहे। तव्हां अॼु आया हो मुंहिंजे कचहरीअ में कदम भरे, तव्हां कुर्ब जा कदम खणी आया हो। तव्हांजी वॾी मूं ते महिरबानी त तव्हां मूंखे अहिड़ी ॻाल्हि खणी ॿुधाई आहे त महिरबानी करे तूं असांखे इहा ॻाल्हि ॿुधा, तुंहिंजा रिश्तेदार आहे उहे छोकिरा या तुंहिंजे ॻोठ जा या कहिड़े हिसाब सां तोखे अक्सर एॾी मजबूरी इन ॻाल्हि ॿुधण जी। त बादशाह साईं रोई वेही रहियो। बादशाह रोई वेही रहियो त उन छोकिरे खे चई अड़े छोकिरा ॻाल्हि त तो अॼु अहिड़ी खणी मूंखे ॿुधाई आहे, पर तोखे बि मां सची ॻाल्हि थो ॿुधायां त इहो बदनसीब बेनसीब बेकार माण्हू मां ई आहियां जो उन रूप पसंदि जो पीउ मां। त साईं हाणे जेको ॻाल्हि खणी पियो ॿुधाए त हीउ त पुटु हुओ न। पोइ मूं पंहिंजा पुट जॾहिं कोण लाइ कासाइण खे ॾिना उहे कुसी आहे, पर अलाह पाक हुननि खे जहिड़ो रखियो जो तो एॾी ॻाल्हि खणी ॿुधाई। मुंहिंजा पुट जहिड़ा त आहिनि, कासाइण कुठा कोन आहे, जहिड़ा आहिनि। ऐं इन लाइ पोइ जे जहिड़ा आहिनि त इनशा अल्लाह रब में उमेद आहे त विछोड़ जा ॾींहं साईं रही रहंदा केतिरा, अलाह कंदो मूंखे पंहिंजा पुट मिलंदा। तंहिं चए साईं छा पीउ छा बचियो छा पंहिंजो चवंदा आहिनि त सहे माण्हू छोकिरो जो टप ॾेई उथियो त वञी पेरनि ते किरी पियो। चए बाबा साईं जे तो हुन पुटनि जे करे मुल्क छॾियो आहे ऐं शहर छॾियो अथई ऐं तमामु मजबूर थी पियो आहीं, लड़ा खणी हिन जाइ ते पहुतो आहीं, त उन्हनि मंझां जेको रूप ऐं पसंदि आहे त रूप जी मूंखे का ख़बर न आहे। उन लाइ पखी मूं उहो रखियो जेको माना बादशाह वञी थींदो, ऐं मूं उहो खाधो जेके ॿुधई त उहो छोकिरो लाल पियो ॾिए, मां लाल पियो ॾियां। पुटु तुंहिंजो मां आहे पसंदि नालो मुंहिंजो आहे। साईं भाकुरे पइजी विया। बादशाह रोए वेठो, उछंगारूं वठी ॾिनई। कुदरत मुंहिंजे मालिक जे उन कचहरीअ में उहो रूप बि वेठो। हा उथो जो रूप टप ॾेई वञी पंहिंजे पीउ खे भाकुरो ॾेई, वञी पंहिंजे भाउ खे ॿुधाई। केॾीमहिल हुन भाउ खे चुनी ॾे, केॾीमहिल पुट खे पीउ खे चुनी ॾे की अड़े बाबा साईं जेकॾहिं तुंहिंजो पुटु इहो पसंदि आहे त रूप मां वेठो आहियां साम्हूं।
वाह रे वाह भाउ खे चईं न रूप मां पखी जेको मूं खाधो हिन शहर में बादशाह आहियां मां सत्य के साईं वाह थी वई पुट ॿई बादशाह खे मिलिया बादशाही त अॻे ई हुयनि पर बहितर बादशाह थी विया तो रब मुंहिंजो मालिक आहे अलाह ॼण वारो आहे रियल जो ग़रीब खे अमीर करे अमीर खे ग़रीब करे अलाह कंदो हर कंहिं सां अहिड़ा रिश्तेदार मिलंदा